जी नाज़रीन, सामूंडी साइक्लोन, सामूंडी तूफ़ान जंहिंखे वाइपर चयो जो नालो ॾिनो वियो आहे, उनजी शिदत में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिं करे केटी बंदर खां वेंदे ठटे सिजावल बदीन जे साहिली पट्टी जा माण्हू जेके आहिनि उन्हनि लाइ परेशानी वारी सूरताल पैदा थी वई आहे। हिन वक़्तु असां केटी बंदर में मौजूदु आहियूं। केटी बंदर वारी सूरताल तव्हां ॾिसो पिया त माहीगीरनि जेतोणीकि पंहिंजा जेके से पंहिंजूं लांचूं पंहिंजा होड़ा किनारनि ते त बीहारे छॾिया आहिनि, पर सामूंडी जेके तूफ़ान आहे उनजी जेका असुर हिते ज़ाहिर थियणु शुरू थी विया आहिनि। पानी ॾिसो पिया, पानी जे में इज़ाफ़ो थींदो पियो वञे। केटी बंदर शहर खे ॾिनल हिफ़ाज़ती बंदि आहे, उनजी कंडीशन तव्हां ॾिसो था अॻु में ई उहो कमज़ोर आहे। हिन वक़्तु उन ते पाणी जो दबाव तेज़ी सां वधी रहियो आहे ऐं उनजी बिल्कुलु बाक़ी वञी जेको 4 फुट जेको आहे, किथे किथे 2 फुट, किथे 3 फुट उहे सूरताल रही आहे ऐं कुझु हंधनि ते जेको आहे पथर जेके आहिनि उहे हेठि जेको आहे उन्हनि जी किरण जो सिलसिलो शुरू थियो आहे। हिन वक़्तु इहा सूरताल ईंदड़ वक़्त में वधीक ख़तरे वारी सूरताल ॿुधाई पई वञे। साॻे वक़्त ते जेकॾहिं हीअ ॻाल्हि ॿोल करियूं पाण त मुख़्तलिफ़ जेके माहीगीर आहिनि, जेके अंदरि जेके गहरे समुंड में वियल हुआ, उन्हनि जी वापसी जो त सिलसिलो अञा ताईं जारी आहे। कुझु माहीगीर अंदरि हुआ, हे बि जेके माहीगीर हिते पहुता आहिनि हिननि जो बि तल्क जेको आहे इब्राहिम हैदरी सां आहे। वॾो अंग इब्राहिम हैदरी जे माहीगीरनि जो बि हिते अची लंगर अंदाज़ थियो आहे सामूंडी तड़नि ते। पर जेकॾहिं पाण क्रीक्स जी ॻाल्हि करियूं, सामूंडी क्रीक्स जी, त उन्हनि में वॾे अंग में जेको माण्हू अञा ताईं राइश पज़ीर आहिनि उन्हनि लाइ इंतिज़ामिया जेतोणीकि दावा कई आहे त उन्हनि खे जेको आहे महफ़ूज़ अंदरना यानी केटी बंदर या जेको आहे बघाण मुंतक़िल कयो वेंदो, पर हिन वक़्तु ताईं उन्हनि जी मुंतक़िली जो अमल शुरू न थी सघियो आहे, जंहिं करे ईंदड़ वक़्त में खोड़ सारे जेको सो ख़तरा जेके आहिनि मौजूदु आहिनि। छाकाणि जो सामूंडी तूफ़ान जंहिंजी शिदत में वक़्तनि ब वक़्तनि इज़ाफ़ो थिए पियो ऐं उनजी जेका हिन वक़्तु ताईं जेको उनजी रुख़ आहे उनजो रुख़ सिंध ऐं बलूचिस्तान जी जेको आहे साहिली पट्टी तरफ़ आहे। तंहिं करे ईंदड़ वक़्त में जेको आहे जीअं पोइ तीअं शिदत में इज़ाफ़ो थिए पियो त अलाए कंहिं वासियुनि में हिकिड़ी ॻणती ऐं ख़ौफ़ वारी सूरताल पैदा थिए पई, पर हिकिड़ी जेका सिर्फ़ु अलर्ट जारी करणु, अलार्मिंग सूरताल खे जेको आहे ज़ाहिर करण ताईं जेको आहे इंतिज़ामिया जेका आहे महदूद आहे। पर अहिड़े क़िस्म जो मैकेनिज़म नाहे ठाहियो वियो त माण्हुनि खे महफ़ूज़ अंदरि ॾांहुं मुंतक़िल कजे, माण्हुनि खे जेको आहे खाधो खुराक जी मुहैया फ़राहम कजे ऐं उन सां गॾोगॾु माण्हुनि खे जेको आहे महफ़ूज़ अंदरि ॾांहुं मुंतक़िल करण लाइ सुवारी जो बंदोबस्तु उन क़िस्म जो मैकेनिज़म ठाहियो वञे। छाकाणि जो केटी बंदर या बघाण वारा इलाइक़ा ख़ुदि जेको रिस्की एरिया में आहिनि, छाकाणि जो सामूंडी तूफ़ान जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता हिन एरिया खे हिट करे थो त ख़ुदि केटी बंदर जेको आहे बघाण वारा इलाइक़ा, जुए वारा इलाइक़ा इहे मुतासिर थी सघंदा। तंहिं करे अहिड़े क़िस्म जो मैकेनिज़म ठाहियो वञे त जीअं हितां जे माण्हुनि खे महफ़ूज़ अंदरि ॾांहुं मुंतक़िल करण जे नाले में रुॻो परेशान न कयो वञे, पर उन्हनि खे बचाए सघिजे, उन्हनि खे महफ़ूज़ अंदरि ॾांहुं मुंतक़िल करे खाद खुराक ऐं उन्हनि जी परेशानी खे दूरि कयो वञे। उन सां गॾोगॾु जेका सामूंडी तूफ़ान सबबु जेके होड़ा माण्हू बीहारे बेरोज़गार थी विया आहिनि उन्हनि जे लाइ बि कोई अहिड़े क़िस्म जो मैकेनिज़म ठाहियो वञे त जीअं उन्हनि जी जेका परेशानी आहे या उन्हनि जा बचा जेके आहिनि लंगर काटण ते मजबूर आहिनि उन्हनि जी परेशानी दूरि थी सघे। कैमरामैन अलीसन जाखरो सां गॾु महबूब बिरोही, टाइम न्यूज़, केटी बंदर, साहिल ठटो।